कराची बार एसोसिएशन मलीर में सिंध के क़दीमी वसंदियन ते बहरिया टाउन के कब्ज़े की मज़ामत कई है। 6 जून ते सिंध एक्शन कमेटी तरफा बहरिया टाउन आॾो धरणो बि हयो वेंदो। कराची बार एसोसिएशन सिंधी वसंदियन ते बहरिया टाउन के कब्ज़े की मज़ामत कंदे ठाराव मंज़ूर किया है। ठाराव में कहा है तो बहरिया टाउन इंतजामिया खिलाफ सजी सिंध में एहतजाजी मुज़ाहिरन बावजूद मुकामी मानून के हिरासा किया पियो वञे। मलक रियाज़ न फ़क़त गैर कानूनी तौर ते मुकामी मानून की ज़मीनुन ते कब्ज़ो करे रहियो आहे पर घरन के भी डाहे रहियो आहे। कराची बार एसोसिएशन जो चवण है तो बहरिया टाउन मुकामी मानून जो जीवन जंजाल करे छड़ियो है। मलक रियाज़ सियासी मानून की पुठभराई से सिंध की ज़मीनुन ते कब्ज़ा कया आहिनि। पधराई में जणायो वियो आहे त सिंध जी ज़मीनुन ते कब्ज़ा वफ़ाक़ी ऐं सिंध हुकूमत के नक हेठां थी रहिया आहिनि, पर ऑफिसर ख़ामोश आहिनि ऐं का भी कार्रवाई करण लाइ तैयार न आहिनि। पधराई में चयो वियो आहे त कराची बार एसोसिएशन वफ़ाक़ी ऐं सिंध हुकूमत मुतालबो करे थी त ज़मीनुन ते कब्ज़े जो कानूनी एक्शन खयो वञे। ज़मीनुन ते कब्ज़ो कंदड़ मलक रियाज़ समेत ॿियनि ख़िलाफ़ एफआईआर दाख़िल कई वञे। होॾां सिंध एक्शन कमेटी तरफां मलीर जे सिंधी ॻोठनि ते कब्ज़े ख़िलाफ़ सिंध एक्शन कमेटी तरफां 6 जून ते बहरिया टाउन आॾो धरणो हयो वेंदो। जंहिं लाइ तैयारियूं जारी आहिनि।